ओ चाचा, ओ चाचा, अच्छी दाढ़ी बूथिया सदको वञा यार। मां तोखे ॾिसंदो आहियां, कॾहिं हुन घिटीअ में वेठो हुई, कॾहिं हुन घिटी में वेठो हुई, कॾहिं घर जे दर जे धिकियुनि ते सुतो पियो हुई, कॾहिं वरी रेलवे स्टेशन जी बेंच ते ईअं सफ़ा ईअं बेगानो बेनाम गुमनाम लॻो पियो हूंदो हुई। मसइलो तोसां छा आहे? वरी बस स्टॉप वारे मुसाफ़िर खाने में वञ, अहिड़ी शिकिल कई, ॾिठो मैं ॼण तोखे बस निकिरी वई आहे, घर कोन ई छा? अॻु में हुयो, हाणे पंहिंजो घर कोन्हे को। हाँ, पक घर ते बैंक खां लोन खयो हूंदई, लोन वापसि न करे सघे हूंदे, पोइ बैंक वारा आया हूंदा, तोखे घर मां तड़े ईअं कढियो हूंदनि जीअं MNA MP जा वाठा ऐं चमचा ग़रीब वोटरनि खे कढंदा आहिनि। साहब आराम में सुतो पिया, हलो सुभाणे ॾियो, ईअं दवा न बालालू, अहिड़ी ॻाल्हि न आहे। त पोइ पक साहुरनि जे घर में घर नाठी थी रहियो हूंदे, जंडो पाड़ो कयो हूंदे, पछाड़ीअ तोसां साहुरनि अहिड़ो ज़ुल्म कयो जो तोखे घर में धिका ॾेई कढी छॾियो अथई। हाणे न रंदा न रेली। अबा लालू, हाणे मां बेवस ऐं लाचार ज़रूर आहियां, पर तूं जेको सम्झी थो न, इहे न आहे। त पोइ बाक़ी छा आहे? ॻाल्हि जी खण गंढ ॿधी अथई, खोले ॻाल्हि ॿुधाए बाबा। अबा लालू, मूंखे पंहिंजे सॻे पुट मुंहिंजे ठाहियल घर मां मूंखे तड़े कढी छॾियो आहे। पक नुंहं खे पोड़ाइप में पोसाया हूंदई, हुन पंहिंजे मुड़ुस खे दाण ॾींदो, तुंहिंजो पीउ मूंसां लेण थो मिलाए। अबा लालू, नुंहर बि त पंहिंजनि सॻियुनि न्याणियुनि जहिड़ियूं हूंदियूं आहिनि। हू पंहिंजे अबे अम्मा जो घर छॾे जॾहिं साहुरनि जो घर वसाइनि थियूं, त उहे साहुरनि खे एतिरियूं प्यारियूं हुअणु घुरिजनि जेतिरियूं हुन जूं पंहिंजूं सॻियूं धीअ। अबा, मां इहा सोच रखां थो त पोइ मां इहे छो कंदुसि। वाड़े चाचा वाह, तूं त बाबा अदब ऐं शुनास हया वारो माण्हू हुई, पोइ तोखे तुंहिंजे पुटु घरों कढी छो छॾियो आहे? अबा लालू, बदकिरदार औरत जे आवर में अची हुनजे इश्क में फासी हुन सां शादी करे वेही रहियो। उन जे चवण ते मूं पीउ खे बदशद ॻाल्हाईंदो। तुंहिंजी नुंहुं जो जे किरदारु भलो न हो, पोइ तुंहिंजो पुटु न पियो सम्झे त मां हरू भरू जेको आहे इश्क में ऐं ज़िद में अची इहो कमु कयां थो, सुभाणे मुंहिंजे अबे अम्मा लाइ मसइला पैदा थींदा। अबा, मुंहिंजी ज़ाल पेशां ई बीमार हुई, पर पुट जे न अमल जे करे हू रहंदो बीमार थी पई। आख़िर ताना मेणा सही सही अलाह खे प्यारी थी वई। ओ चाचा, अहिड़े औलाद जा बराबरि सूर आहिनि। मां त चवां थो त इन खां बहितर को कुतो पाली आहे, जंहिंमहिल जवान थियां त रछ जी बछ में वेठाई सां, हा खटियां पैसा कमाइयां, उहो भलो ई। ही तुंहिंजो पुटु इंसान जो बचड़ो आहे, शर्म या कोन थो थियसि? हा, पीउ खे घर मां कढी छॾियोसि, सफ़ा को लूसी आहे पहिरें नंबर जो, थुक चच ॿूठ में। बुझ, भला को पैसो ॾोकड़ बि हूंदो, को घर घाट जो कुझु आहे कुझु त हूंदो न तव्हां वटि बि। अब पहिरियां मूं वटि सभु कुझु हुयो, ॾोकड़ पैसा सोन में। जॾहिं मुंहिंजी घरवारी जेरी न, त मूं वारे पुट ज़ाल जे चवण ते पंहिंजी माउ खां ज़ोरी सोन खसियो ऐं ज़ाल जे हवाले करे छॾी। जॾहिं मुंहिंजी घरवारीअ जहान छॾियो त वरी संदसि ज़ाल मूं लाइ चोरियुसि, अबे खां घर वठि, अबे खां ॾोकड़ पैसा वठि। हुनजे चवण ते मुंहिंजे पुट मूंसां वॾो ज़ुल्म कयो, लिखत में घर बि वरितई, पैसा बि वरितई ऐं मूंखे कढी छॾी। ओए ॾेबा, हिन पीउ जो तूं पुटु, हिन चाचे जो तूं औलाद ऐं तूं हिनखे घर मां कढियो आहे, का परवाह न आहे, हिनखे परवाह न आहे, परवाह तोखे थींदी पुटु। मां हिनखे तुंहिंजे घर खां वधीक मोतबर माना हिते शान वारे तमामु वॾे घर में रहाईंदुसि। उहो घर थी अलाह जो घर, मस्जिद, उन में ई चाचो रहंदो, उते असांजे पाड़े जे ॿारनि खे क़ुरान शरीफ़ पढ़ाईंदो, इज़त सां ज़िंदगी बसर कंदो, अलाह वटि हिन जा दर्जा बुलंद थींदा। तुंहिंजी त दुनिया बि वई त दीन बि वियो, हिन जहान खां ॿिए त मथे जहान खां ॿिए। ओ भाई, मकाफ़ाती अमल आहे। अॼु तूं पंहिंजे पीउ खे घर मां कढियो आहे न, पंहिंजे मुफ़ाद ऐं मतिलब जे करे, ज़ाल जे चवण जे करे, हा न। यादि रखी त सुभाणे तुंहिंजो औलाद थींदो, तोखे घर मां धिका ॾेई कढंदो, पोइ तोखे अहसासु थींदो त पीउ वाक़ई पीउ थींदो आहे।